अस्सलाम वालेकुम दोस्तों जी ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल प्यारो वारा दिन है जेको 2015 का 2000 अज 2022 जी 19 तारीख़ अप्रैल महीने जी 19 तारीख़ इन महिल तो मदद पाण पे हलायां को भी मुझी हौसला अफजाई करण लाइ को एजुकेशन डिपार्टमेंट जो ऑफिसर या को भी सरकारी या गैर सरकारी मुझे हौसला अफजाई करण पे अज ताईं ना आयो मां ही ख़ास तरह पैगाम वज़ीर आला सिंध ख़ास तरह साईं सरदार शाह वज़ीर तालीम सिंध के ॾियण थो चाहियां त हेॾा ॿारहाड़ी में माण्हू था रहनि ॿारहाड़ी में माण्हू ॿार पढ़ाइणु चाहिनि था तव्हां उन ते कुझु तवजो कयो। हींअर ॾिसो आहे घर वेंदुसि हींअर असांजो तक़रीबन 12 जो टाइम आहे त तव्हां ही ॾिसी सघो था मां जोराब पाए घर पुॼंदुसि छो जो ही रेती तपे थी मुंहिंजा पेर सड़नि था जा त मुंहिंजी मदद कयो। हर कंहिं इंसान खे जूं घुरिजूं आहिनि हर कंहिं इंसान जूं ज़रूरतूं आहिनि ऐं वधीक मुंहिंजी त तबियत सही कान्हे तक़रीबन 2 सालनि खां वठी मूंखे ई तेतर लॻल आहे ऐं पेशाब में ख़राबी आहे उनखां वधीक तव्हां अॻे बि मुंहिंजा वीडियो ॾिसी सघो था ऐं आउं इन दोस्त साहब सभिनी खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन वीडियो खे अॻे शेयर कयो हिन वीडियो खे साईं सरदार शाह वज़ीर तालीम ताईं पुॼायो जीअं असांजो कुझु थी सघे ऐं डिपार्टमेंट एजुकेशन डिस्ट्रिक्ट सांगड़ तालुका सांगड़ जे बि सभिनी ऑफिसरनि चवां थो कॾहिं तव्हां हेॾे बि विज़िट कंदा कयो हेॾे बि ॾिसंदा कयो त हीअ हिन बर में किथे बर में बि माण्हू वेठा आहिनि ऐं हीअ टेबनि में दड़नि में माण्हू वेठा आहिनि जेके ॿारनि खे पढ़ाइणु चाहिनि था पर तव्हां हिननि खे पोइ ते धिकियो था इनशाला असां ईअं न कंदासीं। अगरि आउं हिननि ॿारनि खे हींअर छॾे ॾियां त हिननि जो मुस्तक़बिल 50 ॿार कोन्हे 50 ख़ानदान आहे हुन 50 ख़ानदान जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो इनशाला ईअं कोन कंदुसि जेसि ताईं मुंहिंजी सिस्टम सां मुंहिंजी साथ ॾिए थी त हिननि खे पढ़ाईंदो रहंदुसि पर कुझु एजुकेशन ऑफिसर ऐं डिपार्टमेंट खे बि घुरिजे त असांजे तवजो ॾियनि असांजो कुझु मदद कनि असांखे सहूलियतूं ॾियनि का बिजली ॾियनि का रस्तो ॾियनि का रोड ॾियनि जंहिंसां असां कुझु सहूलियत में त रही सघूं पोइ इनशाला तव्हांखे वरी आउं ॾेखारींदुसि वधीक जे लाइ पोइ ॿिए वीडियो में इनशाला आउं वधीक तफ़सीलात तव्हांखे रिकॉर्ड मूजिबि सभु ॿुधाईंदुसि कॾहिं खां स्कूल बंदि हो कॾहिं खां खुलियो कॾहिं खां मूं पढ़ाइणु शुरू कयो ऐं पंहिंजी मदद पढ़ाइणु पाण शुरू कयो अॼु ताईं केर बि हिते न आयो त वधीक तव्हांखे बसि इहा ई मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे ज़्यादा से ज़्यादा शेयर कंदा शुक्रिया।